नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। नुक़्ता से तव्हांखे रावलपिंडी खां ख़बर ॾींदा हलूं त भारत तरफ़ां ख़िते में छिकताण वधण ऐं पंहिंजे अवाम खे जंगी जुनून में मुब्तला करण जी हिकु ॿी कूड़ी कहाणी बेनक़ाब थी वई है। ISPR मूजिबि भारतीय फ़ौज मीडिया LOC ते 21 अगस्त ते 2 दहशतगर्द पकड़ण जी कूड़ी दावा कई। हक़ीक़त में 21 अगस्त ते LOC ते हाजी पीर सेक्टर में मोहम्मद नाज़िम ऐं खलील अहमद हारी ग़लती सां लाइन ऑफ कंट्रोल क्रॉस कई। वाक़े ते फ़ौजी इख़्तियारनि 27 अगस्त ते हॉट लाइन ते राब्तो कयो। 3 सेप्टेम्बर ते पाकिस्तानी इख़्तियारनि इन मामले ते भारतीय इख़्तियारनि सां हॉट लाइन ते ॻाल्हायो। भारतीय इख़्तियारनि ॿिन्ही पाकिस्तानी शहरनि जी मौजूदगी जो एतराफ़ कयो। भारतीय इख़्तियारनि पाकिस्तानी इख़्तियारनि जे राब्ते जी मंज़ूरी ऐं ज़ाब्ते ते अमल जो वाइदो कयो आहे। पाक फ़ौज जे तर्जुमान जो चवणु आहे त वाक़े ते फ़ौजी इख़्तियारनि 27 अगस्त ते हॉट लाइन ते राब्तो कयो। 3 सेप्टेम्बर ते पाकिस्तानी इख़्तियारनि मामले ते भारतीय इख़्तियारनि सां हॉट लाइन ते ॻाल्हायो। भारतीय इख़्तियारनि मूजिबि पाकिस्तानी इख़्तियारनि जे मुतालबे जी मंज़ूरी ऐं ज़ाब्ते ते अमल जो वाइदो कयो आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।